उनखे उन हिंदू ई रहणु ॾिनो आया उन जे मुहबत में उनखे उन पंहिंजे घर जे अंदरि मंदरु जोड़ाए ॾिनो जीअं उहो पंहिंजी अक़ीदत ऐं इबादत करे सघे। सॼी दुनिया में सोशल कॉन्ट्रेक्ट्स जे बुनियादनि ते शादियूं थियनि थियूं। जी शादियुनि जी नियत आहे त पोइ तव्हां समाजी बुनियादनि ते बिस्मिल्लाह करे शादियूं कयो, पंहिंजा रिश्तेदारियूं हिंदुनि सां कयो, छो जो बराबरी जे बुनियाद ते जिन नियाणियूं अव्हांखे वणनि थियूं उन्हनि जे पुटनि खे बि तव्हां अपनायो। उहो इन सां इहो थींदो त कम से कम अव्हां जे विच में जेके नफ़रतूं आहिनि या इहे सभु हथकंडा आहिनि उहे सभु ज़ाहिर थी पवंदा। पर जीअं त हिननि जी शादियुनि जा मक़सदु ऐं नियाणियुनि सां शादियुनि जो त मक़सदु आहे कोन, हिन पोयों मक़सदु जेको आउं बयानु करे वियुसि त इहे हथकंडा आहिनि त जीअं हिंदू हितां लॾे वञनि ऐं हिंदुनि जे इज़त नफ़्स ते महफ़ूज़ न हुजे। ऐं इहा साज़िश आहे, जे साज़िश न हुजे ऐं जंहिं कंहिंखे शादी करण जो मूड आहे त ह्यूमनिटेरियन ऐं सोशल ग्राउंड्स ते शादियूं हिंदुनि सां कनि। ऐं हिंदुनि इहो अलॻि ऐलान कराची प्रेस क्लब ते ऐलान कयो उन सेकुलर फोरम जो राजकुमार ऐं हिंदू पाकिस्तान हिंदू काउंसिल जो ज़िम्मेवार दोस्तनि हुते पंहिंजे प्रोटेस्ट जे अंदरि इहो चयो आहे त वाह असांखे तव्हां बराबरि जो शहरी सम्झो, बराबरि जा हक़ ॾियो, असांजूं नियाणियुनि सां तव्हांखे शादियूं करणियूं आहिनि, सोशल मुआदनि ते कयो ऐं असांजे नौजवाननि खे बि अव्हां रिश्तेदारियूं ॾियो। ऐं इहो असां इहा गारंटी था वेही खणूं त तव्हां मुस्लमाननि जूं जेके नियाणियूं तव्हां हिंदुनि खे ॾींदो त उहे ॾुखियूं मुक़तन न रहंदियूं। असां पुल जो किरदारु अदा कंदासीं, सालसी जो किरदारु अदा कंदासीं। असां हिंदुनि जे तरफ़ां गारंटी रही आहियूं त भाउ तव्हांजे नियाणियुनि खे ॾुखियो कोन रखंदा। ऐं इहा बि गारंटी ॾियूं था त हिंदू तव्हांजे नियाणियुनि जो मज़हब तब्दील कराए उनखे हिंदू धर्म में कोन वठी वेंदा, उहे मुस्लिम ई हूंदियूं। सो कुझु इंसानियत बिधार जे, कुझु ॿियनि शयुनि खे बि ॾिसिजे, नियाणियूं ऐं इज़तूं ऐं नंग छा थींदा आहिनि उहो उन्हनि जे वालदेन खां पुछो जिन जूं नियाणियूं निकिरी थियूं वञनि। अहिड़ी सूरत हाल आहे, पाण खे इन्हनि सॼी हथकंडनि खे इन्हनि साज़िशुनि खे सम्झणो पवंदो सिंध जे ख़ातिर, क़ौमी ॿधी क़ौमी रवादारी जे ख़ातिर, त असां सिंध बचाए सघंदासीं। जे न त इहे जेके हथकंडा आहिनि सिंध जा दुश्मन, सिंध जे मईशत, सिंध जे इक़्तिसादात, सिंध जो क़ौमी आज़ादी, क़ौमी रवादारी जा दुश्मन, उनखे मज़हब इस्लाम जे लुबादे में वेड़े करे तव्हांजे असांजे क़ौम खे, असांजे नसुलनि खे, असांजे धरती खे खाई तबाह ऐं निस्तो नाबूद करे छॾींदा ऐं पाण सदियुनि ताईं वोए वोए कंदा वठंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।